खीर गुलाम सहाबा ले तो भंगी खे आ भंग भली अली असांजो असां अली जा पिटे पिटे तू आयो जली पिटे पिटे तू आयो जली है खीर गुलाम सहाबा ले तो भंगी खे आ भंग भली तू नाला पाकू चारे तुंहिंजो वात किनो चलो आहे तू नाला पाकू चारे तुंहिंजो वात किनो चलो आहे तुझो भंग सां वात भरियल आ तुंहिंजो वात न धोतल आहे तू नाला पाकू चारे तुंहिंजो वात किनो चलो आहे तुझो भंग सां वात भरियल आ तुंहिंजो वात न धोतल आहे तोखे नाहे हक़ कोई किना जो चवंदो वते तू हली हली तोखे नाहे हक़ कोई किना जो चवंदो वते तू हली हली हे खीर गुलाम सहाबा ले तो भंगी खे आ भंग भली अली असांजो असां अली जा पिटे पिटे तू आयो जली पिटे पिटे तू आयो जली है खीर गुलाम सहाबा ले तो भंगी खे आ भंग भली में सदाई हूंदा पया आहिनि डंडा कूंडा करे दावा इश्क अली जी तुझा नाहिनि मुंह ऐं मुहांडा तुझे हथ में सदाई हूंदा पया आहिनि डंडा कूंडा करे दावा इश्क अली जी तुझा नाहिनि मुंह ऐं मुहांडा तू बुछड़ा बद किरदार आ पर सोनो अली आ हक जो वली तू बुछड़ा बद किरदार आ पर सोनो अली आ हक जो वली हे खीर गुलाम सहाबा ले तो भंगी खे आ भंग भली अली असांजो असां अली जा पिटे पिटे तू आयो जली पिटे पिटे तू आयो जली है खीर गुलाम सहाबा ले तो भंगी खे आ भंग भली अजो के दौर में जो अल्लाह ताला मेहरबानी करे हजरत अली साईं खे मोटाए आणे पो नवाब शाह जे जामी मस्जिद रे हजरत अली साईं दा या ईमान बिगाड़े दे जवाब तो कौन थो अचे पो जामी मस्जिद वाला दावा करन तली असांजो किन भंगोड़ा हे खीर गुलाम सहाबा ले तो भंगी खे आ भंग भली अली असांजो असां अली जा अली असांजो असां अली जा अली असांजो असां अली जा पिटे पिटे तू आयो जली पिटे पिटे तू आयो जली है खीर गुलाम सहाबा ले तो भंगी खे आ भंग भली जै खैबर कोट के ड्राहियो जै मरहब काफिर मारियो जै अल्लाह अकबर नारो हर जंग में आहे उचारियो जै खैबर कोट के ड्राहियो जै मरहब काफिर मारियो जै अल्लाह अकबर नारो हर जंग में आहे उचारियो तोखे नारो इहो त वणे नथो तोखे वणंदी नाहे ॻाल्हि भली तोखे नारो इहो त वणे नथो तोखे वणंदी नाहे ॻाल्हि भली हे खीर गुलाम सहाबा ले तो भंगी खे आ भंग भली अली असांजो असां अली जा पिटे पिटे तू आयो जली पिटे पिटे तू आयो जली है खीर गुलाम सहाबा ले तो भंगी खे आ भंग भली अज दुश्मन जे कढ थी वई हर जाए ते वारो वारो लगो हर जा आहे नारो थियो मुनकिर जो मुहकारो कुछ को नहीं चवंदा आहिनि त काफ़िर न चओ बाबा कंहिं कलमे पढ़ण वारनि खे वाकई कलमे पढ़ण वारनि खे काफ़िर न चइबो पर तॾहिं जॾहिं कलमो त सही पढ़नि न बाबा क़ुरान मजीद खे त सही सम्झनि नी बहरहाल क़ुरान मजीद खे
जको बि मुहर्रफ समझंदो कुरान मजीद में मटा सटा जो क़ाइल थींदो पोइ उन जे ज़ात खे ॾिसणो न आहे कहिड़े बि ऊचे ख़ानदान जो हुजे उहो मुस्लमान थी नथो सघे जे मूंखे चए थो चओ न तूं काफ़िर पोइ छो थियो आहे काफ़िर मूंखे चए थो चओ न तूं काफ़िर पोइ छो थियो आहे काफ़िर क़ुरान खे चए थो मटियल आहे तूं काफ़िर आहे ज़ाहिर क़ुरान लाइ चए थो मटियल आहे तूं काफ़िर आहे ज़ाहिर तूं तकिए में लिखणो न तुंहिंजे कुफर जी वई आहे ॻाल्हि हली तूं तकिए में लिखणो न तुंहिंजे कुफर जी वई आहे ॻाल्हि हली हे खीर ग़ुलाम सहाबा लए तो भंगीअ खे आ भंग भली अली असांजो असां अलीअ जा पिटे पिटे तूं वियो जली पिटे पिटे तूं वियो जली हे खीर ग़ुलाम सहाबा लए तो भंगीअ खे आ भंग भली हफीज़ चए थो तोखे छो ही निभाग खयो आ अञा बि मौक़ो थी मोटी पओ तोखे उलरो हफीज़ चए थो तोखे छो ही निभाग खयो आ तोखे उलरो हफीज़ चए थो तोखे छो ही निभाग खयो आ महबूब जे प्यारनि सां तो छा लाही वेर रखियो आ महबूब जे प्यारनि सां तो छा लाही वेर रखियो आ महबूब जे प्यारनि सां तो छा लाही वेर रखियो आ तूं कर न गिला असहाब जी तो ते ज़ोर न आहे मञ न भली तूं कर न गिला असहाब जी तोखे ज़ोर न आहे मञ न भली तूं कर न गिला असहाब जी तोखे ज़ोर न आहे मञ न भली हे खीर ग़ुलाम सहाबा लए तो भंगीअ खे आ भंग भली अली असांजो असां अलीअ जा पिटे पिटे तूं वियो जली हे खीर ग़ुलाम सहाबा लए तो भंगीअ खे आ भंग भली